नाज़रीन तव्हांखे टंडो मोहम्मद खान का एक अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त टंडो मोहम्मद खान में पीपल्स पार्टी यूथ पारां अब्दुल गफ्फार बिरोई, शोएब सुमरो, सैयद अशफाक शाह, अब्दुल हफ़ीज़ बिरोई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी आमद जी ख़ुशी में इस्तक़बाल करण जे हवाले सां रैली सिजाउल चौक टंडो मोहम्मद खान खां कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे इस्तक़बालिया कैंप ते पहुती। रैली में पीपल्स यूथ जे दर्जने कारकुननि शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त 27 फरवरी ते कराची मज़ार क़ाइद खां निकिरंदड़ तारीख़ी लॉन्ग मार्च पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॻुवाणी में 28 फरवरी ते टंडो मोहम्मद खान पहुचंदो। असीं बि पार्टी जा जियाला पार्टी चेयरमैन जे भरपूर आजिया कंदासीं ऐं लॉन्ग मार्च में भरपूर शिरकत कंदासीं। अॻुवाणनि वधीक चयो त पीपल्स पार्टी जो ऐलान लॉन्ग मार्च मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत खे घर भेड़ो करे छॾींदो। मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में महांगाई बेरोज़गारी खे कंट्रोल करण में मुकमल तौरु नाकाम वई आहे। हुकूमत में शामिल सभु वफ़ाक़ी वज़ीर नाअहलनि जो टोलो आहिनि, जिन जो सरबराह वज़ीर आज़म इमरान ख़ान आहे। वफ़ाक़ी हुकूमत जे ख़ात्मे जो वक़्तु वेझो आहे। अॻुवाणनि वधीक चयो त 28 फरवरी ते टंडो मोहम्मद खान में पीपल्स पार्टी जा कारकुन पंहिंजे महबूब क़ाइद बिलावल भुट्टो ज़रदारी जो शानदार इस्तक़बाल कंदा ऐं सभई कारकुन बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु लॉन्ग मार्च में शिरकत कंदा।